अल्हम्दुलिल्लाह वकफा वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन वअला आलिहि व अस्हाबिल औलिया ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ولا نظير له ولا أمير له ولا مشير له ولا أمير له ولا وزير له ولا نذير له ولا مشير له ولا مشير له ولا مثل له ولا مثال له ونشهد أن سيدنا وسندنا وحبيبنا وطبيبنا وأديبنا وحبيبنا وطبيبنا وأديبنا وخطيبنا ونبينا وحضورنا ومعصومنا ومحبوبنا محمدا أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ربنا وابعث فيهم رسولا منهم يتلو عليهم آياتك ويعلمهم الكتاب والحكمة ويزكيهم إنك أنت العزيز الحكيم وقال النبي صلى الله عليه وسلم لو أن ابن آدم باديا من ذهب أحب أن يكون له واديان صدق الله مولانا العظيم وبلغ رسوله النبي الكريم ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا محمد النبي الأمي وآله وبارك وسلم عدد كل معلوم لك دائما أبدا
कधी दाह दर्द मां कधी दाह दर्द मां सॾ उन अल्लाह खे कधी दाह दर्द मां सॾ उन अल्लाह खे ज़मी आसमां जह बनाया सॾ उन शहनशाह खे सिराज वठो उन जी राह खे जिंजो ॾेहन में ॾहकारो आ। बुलंद आवाज़ मानी खाधी अथव मां को न खाधी आहे पोइ बि थकल तव्हां ॾाढे तो सुभान मुंहिंजा ख़ुदा मेरो मंदो गंदो तुंहिंजो बंदो अल्लाह जे लेखा कंदे तलुड़ी वेंदुम कर खता उन वारो बंद खंधो रब केड़ो कंदे संधो साईं हिन सिराज सां इश्क अरबीअ जे करे वया रंग जी कई मलंग वया जवान जुए मां हित पोखे अहिड़ा संग अदा लगा उन्हनि खे रंग जे लायो नी हो नबीअ सां तेरा नूरी नूरी चेहरा तेरी ताहा पाक पेशानी तेरा नूरी नूरी चेहरा तेरी ताहा पाक पेशानी मैंने ढूंढया आलम सारा मैनू मिलिया कोई नहीं सानी साडी किस्मत लकी हो गई साडी किस्मत लकी हो गई मक्की हो गई मदनी हो गए सानू मिलिया हुसैन दा नाना साडी जन्नत पक्की हो गई हिन भलारी जूई माव्या के लाल लदे न पोढ़ पते न जानियते न सदे न जदे सिराज मौत पियो सदे आखिर राही राह जा काबिल सदे एहतराम वाजिबुल एहतराम मुझा अजीज दोस्तों भाइरों बुजुर्गो मां अल्लाह तबारक व तआला जी कलाम मुक़द्दस मजा हिकड़ी आयत करीमा तवां दोस्तन जी खिदमत आलिया जे अंदर मूं तिलावत कई है इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ख़ीरा अहादीस मजा बुखारी शरीफ जी हिकड़ी हदीस पाक अवां दोस्तन जी खिदमत आलिया जे अंदर मूं पेश कई है रब करीम जे दरदुआ है त अल्लाह तबारक व तआला मूंखे सही माना में समझाइण जी ऐं अवां खे सही माना में समझण जी रब तौफीक अता फरमाए। बुजुर्गन जी हाज़री तमाम दोस्तन जी तशरीफ आवरी दोस्तन जो ही जानी माली तावन ही प्रोग्राम मेहनतूं कावशूं कोशिशूं अल्लाह तबारक व तआला पांजे बारगाह इलाही जे अंदर मंजूर मकबूल फरमाए। पहिरियों मर्तबा हिनी गोड़ जे अंदर दोस्तन जे इसरार ए सिक भरे सॾ ते मुंहिंजी हाज़री थी आ ता देर जेका घड़ी हिन कुरान वारी कचहरी कुरान वारी महफिल में वेहूं मेन मकसद आ अमल मां दोस्तन के चवंदो रहंदो आ हिकु आ नबीअ जो जशन ॿियो आ मिशन हिकु आ जशन ॿियो आ मिशन मुझो अकीदो आ मुझे वरडन जो अकीदो आ मुझे जमात जो अकीदो आ जेके मुस्तफा करीम जे अचण जी खुशी ना आहे वो मुसलमान ही ना पर ही जेको तव्हां सां तरीक़ो बनायूं वेठा आहियूं ही जशन वारो तरीक़ो सहाबा का मनकूल आ खोलियो निसाई खोलियो मुस्लिम शरीफ इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा सहाबा वट आया नबी सिंह सहाबा जत्थे जी सूरत में पाक नबी मुझे मोहम्मद के नजर आया नबी से फरमाया मा अजलसकुम निसाई जी हदीस आ साईं फरमाया मा अजलसकुम ए शाजो जलसो आ सहाबा को या रसूल अल्लाह जलसना नज़कुरुल्लाह व नहमदहू सही जलसो ही जत्थो है मेड़ा को हिन प्रोग्राम में हिन जलसे में अल्लाह जो जिक्र थो हले अगते वरी हदीस जा लफ्ज हन
अल्लाह जो शुक्र था कि जो अल्लाह तो मोहम्मद जड़ो असा के नबी अता फरमायो। चाचड़न दोस्तन वो प्रोग्राम रखियो आहे, प्रोग्राम में अल्लाह जो जिक्र है, रब जो शुक्र था कि अल्लाह पाक असा के मोहम्मद मुस्तफा जड़ो नबी अता फरमायो। मिशन है को कुरान में नबी जी जिंदगी, पाक पैगंबर करीम जो तरीको, नबी जो सुन्नतू। अब ये तमा सा बल्फ याने साजे करे तो रोशनी थे गालायो न था वा मां बि घोट की में दड़ो पुराणो सो थोड़ो हथो कोन कढंदो मां गालायो कोन साजे करे भाई रोशनी थे इन जे करे दुनिया जहान जे अंधेरे के मिटाइण जे ला अल्लाह तबारक व तआला हिदायत ए नूर जा पैगंबर बल्फ बनाए धरती ते मोकलिया। जरे हजरत आदम का वठी ईसा रूहुल्लाह तई नबीन जो सिलसिलो पोतो, रब फैसलो फरमायो हाने बल्फम जो सिलसिलो बंदा मां अल्लाह मक्के जे जमीन ते मोहम्मद मुस्तफा जे नबूवत जो सिज पे उभारिया। ॾाढिया त जो सुभान अल्लाह। पोइ ही जेका मां अवां जे आयत तिलावत कई आहे न, ये उहे एलाद उहे मिनथू थव जेके इब्राहिम पैगंबर रब खे कयूं। पोइ मां वादन में चवंदो आहियां इब्राहिम नबी जो हिन उम्मत जे मथां थोरो आहे जे मिनथू करे मोहम्मद वरतो हो। बुलंद आवाज़ अल्लाह अकबर कबीरा। मां वादन में चवंदो रहंदो आहियां अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे ज़मीन विसाणो बनाए ॾिनी आहे, पर रब क़ुरान में थोरो न चयो आहे। अल्लाह तबारक व तआला आसमान सख्त बनाए ॾिनो आहे, रब क़ुरान में थोरो न चयो आहे। पर जॾहिं इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफा अहमद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वारो आयो, खोल रब जो क़ुरान, फरमाए बिस्मिल्लाहिर रहमान लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीना इज़ बास फ़ीहिम रसूला। चओ न सुभान अल्लाह। जॾहिं इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफा जो वारो आयो, अल्लाह तबारक व तआला पंहिंजे क़ुरान जे अंदरि थोरो ॼाणायो आहे। चओ न सुभान अल्लाह। हिन उम्मत जे मथां इब्राहिम नबी जो एहसान आहे जो अल्लाह तबारक व तआला इब्राहिम पैगंबर जे दुआ खे क़बूल कयो आहे। उलमा खां ॿुधंदा जॾहिं रब करीम जो काबतुल्लाह जो दीवानियूं पाक पैगंबर करीम हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं काबतुल्लाह जे दीवारनि जे बिनाउनि खे बुलंद कयो आहे ते ते मथे दुआ घुरी आहे। खोल रब जो क़ुरान, फरमाए व इज़ यरफ़उ इब्राहीमुल क़वाइद मिनल बैत व इस्माईल। चओ न सुभान अल्लाह। रब से पांजे कुरान में तो फरमाए व इज़ यरफ़उ इब्राहीमुल क़वाइद मिनल बैत व इस्माईल। जॾहिं इब्राहिम इस्माइल पैगंबर काबतुल्लाह जे बिनाउनि खे बुलंद कयो आहे, दुआ घुरंदा पिया आहिनि रब्बना ए रब असांजा तक़ब्बल मिन्ना, अल्लाह असांजी मज़दूरी खे क़बूल फरमा, मेहनत खे क़बूल फरमा। पोइ मां वाज़न में चवंदो आहियां त इब्राहिम पैगंबर ईअं अर्ज़ु कंदो पियो आहे अल्लाह मां उहो मुहम्मद पियो घुरायां जेको तो रब जे खज़ाने में बि हिकिड़ो आहे। बुलंद आवाज़ सां चओ न सुभान अल्लाह। मां वादन में चवंदो रहंदो आहियां अल्लाह तबारक व तआला जनाबे अब्दुल मुत्तलिब खे ॿिया बि पुट अता फरमाया, पर मुस्तफा करीम जो बाबो बणजण जे लाइ जनाबे अब्दुल्लाह खे चूंडियो आहे। हज़रत हम्जा ख्वाजा अब्दुल मुत्तलिब जो पुट आहे, हज़रत अबू तालिब अब्दुल मुत्तलिब जो पुट आहे, हज़रत ज़रार अब्दुल मुत्तलिब जो पुट आहे, हज़रत मुक़व्विम अब्दुल मुत्तलिब जो पुट आहे, हज़रत हिजल अब्दुल मुत्तलिब जो पुट आहे, अबू लहब अब्दुल मुत्तलिब जो पुट आहे, जनाबे अब्दुल्ला अब्दुल मुत्तलिब जो पुट आहे। नज़र कयो जनाबे हार अब्दुल मुत्तलिब जो पुट आहे, जनाबे ज़ुबैर अब्दुल मुत्तलिब जो पुट आहे। पर इमामुल अंबिया मुहम्मद करीम जो बाबो बणजण जे लाइ अल्लाह तबारक व तआला जनाबे अब्दुल्लाह जी चूंड कई आहे। अल्लाह तबारक व तआला मुझे मोहम्मद मुस्तफा के मक्को दिनो आ चूंडे दिनो आ, मदीनो दिनो आ चूंडे दिनो आ, अबो दिनो आ चूंडे दिनो आ, अम्मा दिनी आ चूंडे दिनी आ, अबू बकर दिनो आ चूंडे दिनो आ, उमर दिनो आ चूंडे दिनो आ, उस्मान दिनो आ चूंडे दिनो आ, अली त चओ अली आ।
चओ न सुभान अल्लाह। मता को एरो केरो नथू खरो चए वहा भी अली के न मञींदासी मुझो मामूल आ मुझी आदत आ मां हजरत अली जे मकाम ते ॻाल्हाईंदो आ चो अली अली आ हक जो वली आ शेर जली आ न कर नफ़रत खे ॾे खली आ जे तोॾे बि हैदर अली अली आ त हेॾे बि हैदर अली अली आ। नारा मारे अली दा नारा मारे अली दा हुबेदार अली दा नारा मारे अली दा हुबेदार अली दा अली हकी दी निशानी आका दी बयानी अली हकी दी निशानी है आका दी बयानी तू कर नहीं सकता इनकार अली दा नारा मारे नारा मार चओ न सुभान अल्लाह। नजर कया मां बादल में घी भी चो दो अबू बकर के मकाम दो मिले निस्बत मोहम्मद जे करे उमर के मकाम दो मिले निस्बत मोहम्मद जे करे उस्मान के मकाम दो मिले निस्बत मोहम्मद जे करे अली के मकाम दो मिले निस्बत मोहम्मद जे करे जुबैर के मकाम दो मिले निस्बत मोहम्मद जे करे तलहा के मकाम दो मिले निस्बत मोहम्मद जे करे बिलाल के मकाम दो मिले निस्बत मोहम्मद जे करे वाह अली तुझे मकाम तमा कुर्बान वन्या हजरत अली के इल्म फहल मिलो आ तुफेले मोहम्मद जे नजर कया हजरत अली मुर्तजा शेर खुदा इल्म जो समंदर एकड़ो ईसाई हजरत अली दे आयो अली कुर्बान वन्या मां सवाल सीने में साबे करे तो हैदर दे खड़ी आयो अज मां के तू सवालन में मुझाए वे सवालन में घुटाए वे अली मां वायदो पियो कया वचन पियो कया तुझे मोहम्मद जो कलमो पढ़ंदो मां हजरत अली तो फरमाया घबराए ना कर सवाल हैदर हाजिर ना ईसाई सवाल खड़ी आयो हजरत अली मुर्तजा शेर खुदा अल्लाह ताला नो अगे फातिहा वरी जो फतह वारे मैदान में बीठो आ मां ही चोंदो आ ओडो जालिम आ हेडो आलिम आ ओडो बातिल आ हेडो हक आ चओ न सुभान अल्लाह। पो वादन में मां ही भी वाक़ियो ॿुधाईंदो आ विच ते फेसबुक ते क्लिप मशहूर थी आ फ्रांस जे अंदर अंग्रेजन जो प्रोग्राम थियो आ ताज़ो वाक़ियो गुज़रियो आ हिकिड़ो अंग्रेज पंहिंजे अंग्रेजन खे चवंदो पियो आ ॿुधायो त सही जेको मुस्लमाननि जो नबी आ तुंहिंजो नालो छा आहे जे तुंहिंजो नालो त मोहम्मद आ जे पूरे दुनिया जा मुस्लमान इन मोहम्मद जी अज़मत पिया ॻाइनि तराना पिया ॻाइनि मक़ाम पिया ॻाइनि इन मोहम्मद जो कहिड़ो कमाल आ जे कमाल त असांजो जहाज असां बनाया मशीनरियूं असां बनायो गाड़ियूं असां बनायो मोबाइल असां बनायो असांजो वॾो कमाल आहे पंहिंजो अंग्रेज चवंदो पियो आहे तव्हांजो कमाल पंहिंजे जॻह ते पर मोहम्मद जो कमाल मथे आहे। चओ न सुभान अल्लाह। अल्लाह तबारक व तआला दुश्मन जे ज़ुबान ते मोहम्मद जा तराना चवराया वो तमाम जो सुल्तान पैगंबर मोहम्मद आ मां ही भी चवंदो आ जेकर इबादत वारे मैदान में मोहम्मद के भेटी ने नबी जड़ो आबिद ना है ज़हद वारे मैदान में मोहम्मद के भेटी ने नबी जड़ो ज़ाहिद ना है जेक नजर कजा दावत वारे मैदान में मोहम्मद के भेटी ने नबी जड़ो दाई ना है तबलीग वारे मैदान में मोहम्मद जड़ो मुबल्लिग ना है खिताबत वारे मैदान में मोहम्मद जड़ो खतीब ना है असमत वारे मैदान में मोहम्मद जड़ो हजरत अली मुर्तजा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला नो चो न सुभान अल्लाह। ईसाई पहिरियों सवाल कंदो पियो अली कुर्बान वञा पहिरियों मुंहिंजो सवाल इहो आहे जेको तव्हांजे मोहम्मद खे क़ुरान मिलियो आहे इन कुरान में बयान जॾहिं जन्नती जन्नत ते वेंदा अल्लाह तबारक व तआला जन्नतुनि खे रब मेहमानी ॾींदो जेको अल्लाह तबारक व तआला जन्नत जे अंदर मेहमान के मानी ॾींदो या अल्लाह तबारक व तआला ताज़ी पचराईंदो या अल्लाह तैयार करे रखी आहे। हजरत अली तो फरमाए घबराए ना अल्लाह तबारक व तआला तैयार कराए पचराए सिंगारे मेहमान जे लाइ रखी आहे। ईसाई चवंदो पियो आहे अली कुर्बान वञा इहा तमानी धप कड़ी वेंदी पारूथी थी वेंदी वाह अली तुंहिंजे नुक्तनि तो कुर्बान अली तुंहिंजे सीरत तो कुर्बान अली तुंहिंजे सूरत तो कुर्बान अली तुंहिंजे इल्म तो कुर्बान अली तुंहिंजे बसीरत तो कुर्बान अली तुंहिंजे सादगी तो कुर्बान अली तुंहिंजे आजिज़ी तो कुर्बान। हजरत अली तो फरमाए जेका तू बाह बारे मानी पचाईंदो इहा बाह भी दाला अज़ल को बनाई न थदी थी न घट थी अल्लाह तो सागो
चओ न सुभान अल्लाह। ॿियो सवाल कंदो पियो आहे अली, ॿियो मुंहिंजो सवाल इहो आहे, पखी ज़मीन तां उॾरी करे मथे वेंदो आहे, केतिरो बि मथे वेंदो आहे, नज़र ज़मीन में हूंदी आहे, मामलो कहिड़ो आहे, मसलो कहिड़ो आहे? हज़रत अली तो फरमाए पखी तव्हां असांखे सबक़ ॾींदो आहे, केतिरो बि मथे वञो मौत ईंदो त वञणो ज़मीन में आहे। हज़रत अली आहे अञा सवाल कंदो पियो आहे अली, जेका तव्हांखे नमाज़ मिली आहे रुकू बि हिकिड़ो आहे, क़याम बि हिकिड़ो आहे, ॿ अतहियात छाजे करे? हज़रत अली तो फरमाए नज़र कजां जॾहिं हिकु अतहियात खां वठी करे ॿिए अतहियात जेको विच में टाइम बचंदो आहे, दुनिया जे जहान में आया आहियूं त तयारी जो टाइम एतिरो आहे। अञा सवाल कंदो पियो आहे हज़रत अली खे चवंदो पियो आहे भला जन्नत में पाणी त मिलंदो? अली पाणी त मिलंदो, मानी त मिलंदी? जे मानी त मिलंदी अली भला जन्नत में पेशाब लॻंदो या न, पाखानो लॻंदो या न? हज़रत अली तो फरमाए जन्नत अल्लाह जी पाक जाया। हज़रत अली खे चवंदो पियो आहे अली पानी पियो पेशाब न लगे, नामुमकिन आहे, मानी खाऊं पाखानो न लगे, नामुमकिन आहे। हज़रत अली तो फरमाए तोखे अल्लाह तबारक व तआला माउ जे पेट जे अंदर घणा महीना खारायो आहे? चओ सुभान अल्लाह। हज़रत अली तो फरमाए ईसाई चवंदो पियो आहे अली तोखे बि इल्म आहे, मूंखे बि इल्म आहे। हज़रत अली तो फरमाए भला माउ जे पेट जे अंदर तोखे टाइम ते पाणी मिलियो आहे, अली दुनिया जे अंदर खाइण पीअण में तख़ीर थींदी आहे, पर माउ जे पेट जे अंदर रब टाइम ते पाणी ॾिनो आहे, रब टाइम ते मानी ॾिनी आहे। हज़रत अली तो फरमाए तोखे माउ जे पेट जे अंदर पाणी बि मिलियो आहे, मानी बि मिली आहे, पर उते अल्लाह कहिड़ी बाथरूम रखी, होते भी रब जो निज़ाम आ त हिते भी अल्लाह जो निज़ाम आ। ॾाढा तो सुभान अल्लाह। अञा सवाल कंदो पियो आहे अली कुर्बान वञा मूंखे हिन सवाल जो जवाब कबे तव्हांजे मोहम्मद जो रोज़ो काथे आहे, ईसा नबी जी क़ब्र काथे आहे? हज़रत अली तो फरमाया मुंहिंजो मोहम्मद त मदीने में। ॾाढा तो सुभान बुलंद आवाज़। एड़ो मोमिन कोई जागे दे उम्र जी टिकेट, एड़ो मोमिन कोई जागे दे उम्र जी टिकेट, दे उम्र जी टिकेट ॾिसा मदीने जागेट। एड़ो मोमिन कोई जागे दे उम्र जी टिकेट, दे उम्र जी टिकेट, दे उम्र जी टिकेट ॾिसा मदीने जागेट। ॾाढा तो सुभान अल्लाह। हज़रत ईसा तो फरमाए पाक नबी मुझे मोहम्मद जो रोज़ो त मदीने में आ, ईसा के अल्लाह मथे घुरायो आ। हज़रत अली के चवंदो पियो आ माना तव्हांजे मोहम्मद नबी खां ईसा नबी जो मक़ाम मथे आ, इज़त मथे आ, अज़मत मथे आ, वक़ार मथे आ, शान मथे आ, मान मथे आ, उन्मान मथे आ। हज़रत अली मुर्तज़ा शेर खुदा 4 किताब घुराया, खाली तराजू घुराई आ, 3 किताब हिक पलड़े में रखिया, हिकिड़ो किताब हेॾो रखियो तोर कया वदन कयो 3 किताब हिक खे टंगे आ। हज़रत अली तो फरमाए हाणे तू मांखे ॿुधा हिन ॿिन्ही पासनि मां वदन में पलड़ो कहिड़ो मथे आ? ईसाई चवंदो पियो आ जेको हेठि आ वदन में मथे आ, जेको मथे आ सो हल्को आ। हज़रत अली तो फरमाए तू इन मथे वारे बुनियाद ईसा नबी खे वधाईंदो पियो आ। हाणे तू मांखे ॿुधा हिते चवंदो पियो आ जेको पलड़ो हेठि आ वदन में मथे आ, जेको मथे आ सो हल्को आ, हेठो पलड़ो मुंहिंजे मोहम्मद करीम जो आ। ॾाढा तो सुभान अल्लाह। मां हीअं बि चवंदो आहे को हस्ती जो नबी आहे, को वस्ती जो नबी आहे, को इलाइक़े जो नबी आहे, को क़ौम जो नबी आहे, को ख़ते जो नबी आहे, को डिवीज़न जो नबी आहे, को इलाइक़े जो नबी आहे, को ज़माने जो नबी आहे, पर मोहम्मद उहो नबी आहे शिमाल जो नबी आहे, जुनूब जो नबी आहे, मशरिक़ जो नबी आहे, मग़रिब जो नबी आहे, इमामनि जो नबी आहे, अदीलनि जो नबी आहे, शहीदनि जो नबी आहे, ग़ाज़िन जो नबी आहे, अरबिन जो नबी आहे, अजमिन जो नबी आहे, नूरिन जो नबी आहे, नारिन जो नबी आहे, मुहक्किकन जो नबी आहे, मुदक्किकन जो नबी आहे, मुफस्सिरन जो नबी आहे, आलिमन जो नबी आहे, तालिबन जो नबी आहे, सालिगन जो नबी आहे, मोहम्मद जो नबीयन जो नबी आहे। कुल रब जो कुरान फरमाए बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल या अय्युहन्नास इन्नी रसूलुल्लाहि इलैकुम जमीआ।
डाड्या तो सुभान अल्लाह, डाड्या तो सुभान अल्लाह। नजर कजा जे मुंड में गाल छेड़िया पाक नबी इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफा हजरत इब्राहिम पैगंबर रब का घुरी वरतो आ उहा दुआ भी अल्लाह कुरान में सेव कया। चो न सुभान अल्लाह। जे तव्हां असांजे फेसबुक ते पंहिंजे आईडी ते सुठी ॻाल्हि ईंदी आहे, लाइक भी थींदी, शेयर भी थींदी। मां हीअं पंहिंजे मोहब्बत वारे अंदाज में चवंदो आहियां, इब्राहिम पैगंबर अहिड़ा त जुमला फरमाया, अहिड़ा त लफ़्ज़ फरमाया, अल्लाह तबारक व तआला कुरान में लाइक करे सेव करे मोहम्मद जे उम्मत ॾे शेयर कया। चओ न सुभान अल्लाह। पाक नबी मुझे मोहम्मद जो बाबो आहे, इब्राहिम जे खानदान में आहे। पाक नबी मुझे मोहम्मद जी अम्मा आहे, इब्राहिम जे खानदान में आहे। नज़र कजा पाक नबी मुझे मोहम्मद जे बाबे जो नालो जनाबे अब्दुल्ला, उन जे बाबे जो नालो जनाबे अब्दुल मुतल्लिब, उन जे बाबे जो नालो जनाबे हाशिम, उन जे बाबे जो नालो जनाबे अब्दुल मनावा, उन जे बाबे जो नालो कुसैया, उन जे बाबे जो नालो किलाबा। पाक नबी मुझे मोहम्मद जे अम्मा जो नालो अम्मा बीबी आमना, उन जे बाबे जो नालो जनाबे वहबा, उन जे बाबे जो नालो अब्दुल मनावा, उन जे बाबे जो नालो ज़ुहरा, उन जे बाबे जो नालो किलाबा। नजर कजा पाक नबी इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफा तॾहिं अम्मा आमना जे बतन में हा मोहम्मद मुस्तफा दुनिया जे जहान में आया। उलमा खां ॿुधंदा हो, अक्सर असांजा ख़तीब हज़रात चवंदा आहिनि त मुंहिंजे मोहम्मद मुस्तफा जे अम्मा आमिना जे घर जो एतिरो त ग़ुर्ब जो आलम आहे, एतिरा बि पैसा कोन आहे, तेल वठी करे ॾीओ ॿारे। मां बादल में चवंदो आहियां, मुंहिंजो विजदान थो चवे, मुंहिंजी दिलि थी चवे, अगरि अम्मा आमिना उन टाइम ते ॾीआ ॿारिया हूंदा, रब ईअं चयो हूंदो, ओ माई आमिना तूं त ॾीए ॿार जी ॻाल्हि कंदी पई आहे, जेके ॿारियूं वेठी आहे इहे बि विसाए बंदि कर, उहो मोहम्मद पे जाए जो जहानी जरकाइनो। चओ न सुभान अल्लाह। इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफा दुनिया जे जहान में आया। हालांकि मक्के जे अंदर ॿियूं बि त दायूं आयूं, कंहिंखे बि कंहिंजो नालो यादि न आहे। नंढे खां पुछी आहे, वॾे खां पुछी आहे, मर्द खां पुछी आहे, औरत खां पुछी आहे। जे दाई मोहम्मद के पालियो आहे, बार बार चवंदो जी जल हलीमा, आखे हलीमा होया कमाले। आखो न सुभान अल्लाह। आखे हलीमा होया कमाले, जिंदा मुल्ल कोई नहीं ओ मिले लाले। जेड़ा सब तो सोने ओनू लेके आईया, ओनू लेके आईया, ओनू लेके आईया, ओनू लेके आईया। पहले हाल की सन, पहले हाल की सन, हुण हाल की ने। मेरा एक बाल तेरे बाल की ने। चओ न सुभान अल्लाह। हज़रत अम्मा हलीमा जॾहिं पाक नबी मुंहिंजे मोहम्मद के घर जे लाइ आई, उन टाइम ते अम्मा बीबी हलीमा ये जुमला चया, ओ माई आमिना उहो मोहम्मद ॾेगा जेके दाइन पसंद न कयो आहे। पाक नबी मुंहिंजे मोहम्मद जी अम्मा आमिना थी चवे, ओ माई हलीमा ख़्याल सां ॻाल्हा, तूं चवंदी पई आहे मोहम्मद के दाइन पसंद न कयो आहे। मुंहिंजे मोहम्मद जी अम्मा थी फरमाए, मां आमिना ईअं पे चवां तोखो सवा मोहम्मद ॿियनि खे क़बूल न कयो आहे। डाडा तो सुभान अल्लाह। जॾहिं हज़रत अम्मा बीबी हलीमा पाक नबी मुझे मुस्तफा करीम खे खयूं वेंदी पई आहे, ॾाची डुबरी आहे, लागल आहे, पर मुझे मोहम्मद मुस्तफा जा कदम पया त एक्सप्रेस बणिजी वई। मुझे मोहम्मद जी बरकत आहे। चओ न सुभान अल्लाह। तव्हां असांखे उहो पैगंबर मिलियो आहे, इज़त में आला, अज़मत में आला, सिफ़त में आला, इफ़त में आला, जलवत में आला, खिलवत में आला, जलाल में आला, जमाल में आला, कमाल में आला, प्यार में आला, रफ्तार में आला, अनवार में आला, किरदार में आला, प्यार में आला, शान में आला, मान में आला। मोहम्मद मुस्तफा कुरान में भी जो आला ए आला। चओ न सुभान अल्लाह। इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफा टिन औरतुनि जी थञ पीती आहे। अम्मा आमिना जी पीती आहे, बीबी सुएबा जी पीती आहे, अम्मा हलीमा जी पीती आहे। नज़र कजा बीबी सुएबा जी थञ मुझे पाक नबी मोहम्मद भी पीती आहे। हज़रत हमज़ा साईं मुझे मोहम्मद जो चाचो भी आहे। हज़रत हमज़ा साईं पाक नबी मुझे मोहम्मद जो सहाबी भी आहे। हज़रत हमज़ा साईं पाक नबी मुझे मोहम्मद जो संठू भी आहे, त मुस्तफा करीम जो रज़ाई भाव भी आहे।
चओ न सुभान अल्लाह। नज़र कजा बीबी सुएबा जी तन मुझे मोहम्मद बीबी दिया, हजरत अमीर हमजा बीबी दिया, बीबी सुएबा जी तन मुझे मोहम्मद बीबी दिया, हजरत मसरूर बीबी दिया, बीबी सुएबा जी तन मुझे मोहम्मद बीबी दिया, हजरत जाफर तैयार बीबी दिया, बीबी सुएबा जी तन मुझे मोहम्मद बीबी दिया, अबू सलमान बीबी दिया, अम्मा गलीमा के अल्लाह तबारक व तआला 4 बार अता कया। नजर कजा एक पुट जो नालो जनाबे अब्दुल्ला, बे जो नालो हजरत हुज़ैफा, 3 न्याणिया जो नालो बीबी उनेसा, चौथी बीबी शीमा जे मोहम्मद जो पी घोड़ो लोडो। चओ न सुभान अल्लाह। जने पाक नबी मुझे मुस्तफा करीम जी, मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अम्मा जने अम्मा अलीमा वद मुझे पाक नबी मोहम्मद के 2 साल पूरा छा घणा बा 2 साल। तो हजरत अम्मा बीबी आमिना अम्मा हलीमा जे दरवाजे आई जे मां पैसा टका खणी आई आं। अम्मा हलीमा थी जे माई आमिना पैसा न खपन 2 साल मोहम्मद मोटाए। चओ न सुभान अल्लाह। अम्मा हलीमा चौंदी पया ओ माई आमिना इन मोहम्मद जे करे रब मांखे रंग लादा वड़ा भाग लगिया, मेहरबानी फरमा 2 साल मोहम्मद मोटाए दे। डाडा तो सुभान अल्लाह। जरे 4 साल पाक नबी मोहम्मद मुस्तफा अम्मा गलीमा जे दरवाजे आ उलमा का बुधन्ना अल्लाह अकबर कबीरा। जरे 4 साल पूरा दिया वरी अम्मा आमिना पाक नबी मुझे मोहम्मद के खणी मक्के पहुंचिया। जनाबे अब्दुल मुत्तलिब चोंदो पियो हो पुट आमिना मक्के में वबा जी बीमारी आ मोहम्मद मोटाए आ। 6 साल पाक नबी इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफा अम्मा हलीमा जे खिदमत में रहा। नजर कजा जने पाक नबी इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफा अहमद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम डाडा तो सुभान अल्लाह। मां ही मोहब्बत वाले अंदाज में चौंदो आ जो मक्के में मुझो मोहम्मद जाओ आ, मक्के में खुशबू आ, मदीने में आयो आ, मदीने में खुशबू आ, पाक नबी इमामुल अंबिया जे घटी में आ उते खुशबू आ। असल असांजा दोस्त चंगान त उलमा जो बनवारा पाक नबी मुझे मुस्तफा करीम जो मकाम शान बयान न कंदन को मां मोहब्बत वाले अंदाज में ही चौंदो आ जो तमा के पाक नबी इमामुल अंबिया मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने हथन मुबारक नो मकाम बुधाया। चओ न सुभान अल्लाह। डाडा तो सुभान अल्लाह। उलमा का बुधन्ना इमामुल अंबिया मुझे मोहम्मद करीम जो सहाबिया हजरत जुलेबी रज़ी अल्लाह तआला नो यो उहो सहाबिया जेके परणाइण वारो मुझो मुस्तफा पाणा। नजर कजा पाड़े जे मान जुलेबी बजे घरवारी के तानो दिनो आ जे तोके परणायो त गया जे मुस्तफा जो इंतखाब आ। नजर कजा तो सा मोहम्मद हक न कयो आ, अदल न कयो आ, इंसाफ न कयो आ, तू हेडे हुस्न वारी आ तोके मोहम्मद घोटो सादो दिनो आ। पाक नबी मुझे मोहम्मद के पतो पियो आ। पाक नबी मुझे मोहम्मद तो फरमाए जुलेबी बो काथे आ मोहम्मद जी कचहरी आ। हजरत जुलेबी बायो इमामुल अंबिया पांजे नबूवत वारो हथड़ो बार खोले करे चेहरे ते मलियो आ। मुफ्ती मोहम्मद तकी उस्मानी पांजे खुतबात में वाक्यो आनो आ त मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा हथड़ा मुबारक जुलेबी बजे चेहरे ते लगंदा वया त चेहरो चोडी जे चंड जिया खिली पियो आ। या मुझे मोहम्मद करीम ने हथन मुबारक जी बरकदा हते जाबर तो फरमाए जिहाद जो मैदान आ न पीण जेला पानी आ न वुजू जेला पानी आ। हजरत जाबर तो फरमाए मां खाली प्यालो खणी करे पानी जो सहाबा मां चंदो करे प्यालो बनाए मां पाक नबी पांजे मोहम्मद मुस्तफा दे खणी आयो आ। आका कुर्बान वन्या न पीण जेला पानी आ न वुजू जेला पानी आ। सहाबी तो फरमाए 1400 सहाबा पानी पीतो आ, 1400 सहाबा पानी भरे आ को भी मुस्तफा करीम मजे आंगुरन मां पानी जारी आ। चओ न सुभान अल्लाह। नजर कजा पो मां बादन में ही अभी चोंदो आ मुझो अकीदो आ, मुझे वरडन जो अकीदो आ, मुझे उस्तादन जो अकीदो आ, मुझे जमा जो अकीदो आ। एडो जन्न जो पानी भरे आ, जमजम जो पानी भरे आ वो भी मुस्तफा करीम जे आंगुर मुबारक वारे निकतल पानी जो दर्जो मथे आ। डाडा तो सुभान अल्लाह। तमा असांजे पसीने मां धप ईंदी आ, बदबू ईंदी आ। पाक नबी मुझे मोहम्मद जी साहबियाणी आ अम्मा उम्मे सुलैम गर्मी जी मौसम आ हाड़ जा ॾींहं इमामुल अंबिया मोहम्मद करीम जी दावत कई आ। उलमा का वाक़या ॿुधंदा अम्मा उम्मे सुलैम तुझे भक्तन जो मुकाबलो केर कंदो अम्मा तुझे अंगण ते मोहम्मद मेहमान आ। नज़र कजा इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा अम्मा उम्मे सुलैम जे दरवाजे आया मुझे मुस्तफा करीम जो पसीनो मुबारक
वहंदो पियो आहे। अम्मा उम्मे सुलैम छा कंदी पई आहे, कपां जा पोपा खणी करे मुस्तफा करीम जो पसीनो मुबारक उगंदी वरी शीशी में निपोड़ींदी पई आहे। पाड़े वारियूं मायूं चल लॻियो ओ माई उम्मे सुलैम हे छा कंदी पई आहे, जे तव्हां पंहिंजा बच्चा परणाया पंहिंजूं न्याणियूं परणायो दुनिया जा अतर अंबीर लाता हूंदा, मां जॾहिं बच्चा परणाया त मुहम्मद जो पसीनो लाईंदमि। हजरत इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह पंहिंजे किताब में वाक़ियो आंदो आहे, उम्मा उम्मे सुलैम जे 7 ख़ानदाननि मां उन्हनि जे बच्चनि मां मुस्तफा करीम जे पसीने जी ख़ुशबू न वई आहे। चओ न सुभान अल्लाह, इहो मुंहिंजो मुहम्मद आहे। अचो तव्हांखे मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने लुआब धन जी बरकत सम्झाया। मुंहिंजे मुहम्मद जो सहाबी आहे हजरत अलकमा रज़ियल्लाहु ताला जेके चइनि घर वारनि जो शोहर आहे। तव्हां सां हिक मो बेदार हे मुंहिंजे मुहम्मद जो सहाबी आहे हजरत अलकमा रज़ियल्लाहु ताला अन्हु। घर वारियूं पुछंदियूं पयूं ए अलकमा, जॾहिं असां तुंहिंजे निकाह में आया आहियूं तुंहिंजे जिस्म ख़ुशबू न वई आहे। मुंहिंजे मुहम्मद जो सहाबी तो फरमाए मां बलूग जे मंज़िल के कोन पहुतो आहे, पेट पुठी ते दाणा निकिरी पिया, गंद वहंदो पियो आहे, पूई वहंदी पई आहे, किन वहंदो पियो आहे, धप ईंदी पई आहे। अम्मा खणी करे पाक नबी मुस्तफा करीम जे झोली मुबारक में रखियो आहे। इमामुल अंबिया पंहिंजो बेदन कढे करे मुझे हथन जे तरन ते मलियो आहे। पाक नबी मुझे मोहम्मद तो फरमाए ए पुट अलकमा इन हथन के मले करे जिस्म ते लोहा बेदान लाण तुंहिंजो कम आहे, अल्लाह शिफा दीनो। इहो भी वाक़ियो हजरत इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे त अलकमा जे जिस्म मां 21 साल मुस्तफा जे लोहा बेदान जी ख़ुशबू न वई आहे। इहो मुंहिंजो मुहम्मद आहे। चओ न सुभान अल्लाह। रब भी कुरान में ऐलान फरमायो, फरमाए बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाहु व यगफिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम। अल्लाह तबारक व तआला कुरान में ऐलान फरमायो चाहो था मां अल्लाह तव्हां सां प्यार कयां त दामन वठो मुझे मोहम्मद जी। केड़ा नबी जा लिखा दीवाना सपा थदा थिया, केड़ा नबी जा लिखा दीवाना हूरन बिगाया तंजा तराना। माण्हू त माण्हू पखी प्यास कह हर को दिसण ले गोले बहाना। चओ न सुभान अल्लाह। हजरत अम्मा बीबी हलीमा थी फरमाए मां मोहम्मद के खणी त पालण जे सांगे आई आहियां, मां त पलजा पई पर हलीमा जो गोठ पियो पलजे। मुझे मोहम्मद जी बरकत अम्मा आयशा सिद्दीका तय्यबा ताहिरा आलिमा आबिदा ज़ाहिदा साबिरा शाकिरा। चओ न सुभान अल्लाह। अम्मा आशा थी फरमाए एतरे कदर मुझे मुस्तफा करीम जे हथन में शिफा लुआब में शिफा पर मोहम्मद मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कुर्तो मुबारक मुझे पुरानो मुझे मुस्तफा करीम जे वो कुर्तो मुबारक पयो आहे। अम्मा आशा थी फरमाए एतरे कदर मक्के जा ढोर बीमार थी पवंदा, मां आशा दे खणींदा मुस्तफा करीम जो कुर्तो मुबारक महटे करे पानी जुड़िया त ढोरन के भी शिफा मिली वने। यो मुझो मोहम्मद आ नजर कजा पो मां वादन में चोंदो आ मोहब्बत टे किस्म थींदी आ, थींदी भी टिन सबबन जे करे आ। वडे जी मोहब्बत नंढे सां थींदी आ, नंढे जी मोहब्बत वडन सां थींदी आ, दोस्तन सां थींदी आ, ओड़े पाड़े वारन सां थींदी आ। माना अबे अम्मा जो प्यार बच्चन सां थींदो आ, बच्चन जो प्यार अबे अम्मा सां थींदो आ। पर थींदी मोहब्बत टिन सबबन जे करे आ, या जमाल जे करे थींदी आ, या कमाल जे करे थींदी आ, या नवाल जे करे थींदी आ। जमाल भी मुझे मोहम्मद में आ, कमाल भी मुझे मोहम्मद में आ, त सखावत भी मुझे मोहम्मद करीम में आ। अम्मा आशा हिकड़ो मरतबा आसमान ने निहारे करे अम्मा आशा चौंदी पई आ ए आसमान ऐसा सा हठ न कजा, वडाई न कजा, मुकाबलो न कजा। अम्मा छा चौंदी पई आ? अम्मा आशा थी फरमाए आसमान अल्लाह तो के भी सिजद नो आ, अबू बकर जे धीअ के भी अल्लाह सिजद नो आ। जेको तो के सिज मिलो आ 12 कलाक दुनिया जो जहान के मुनवर कनो आ, जेको आशा के अल्लाह सिजोता फरमायो आ ते 24 कलाक दुनिया जो जहान ही मुनवर कयो आ। और सुभान अल्लाह। अम्मा आशा तुझे मकाम ता मां कुर्बान वन्या के अल्लाह वाले अजीब जुमला चया
ज़गरा रसूल दी बेटी है, ज़हरा रसूल दी बेटी है, आयशा सिद्दीक दी बेटी है। ए सुजरा एक घर दा है, इस गल तू मोमिन ठरदा है। ए सुजरा एक घर दा है, इस गल तू मुसरक सड़दा है। डाडा तो सुभान अल्लाह। अम्मा आशा तुझे भी मकाम ता मां कुर्बान वन्या। हिते त हर के जी दावा मां मोहम्मद मुस्तफा दे सुन्नते हलण वारो, मां नबी जो हुबदार। पर पाक नबी मुझो मोहम्मद तो फरमाए हिक पासे ना रत जो प्यालो भरियो पियो आ, हिक पासे ना पूई जो प्यालो भरियो पियो आ, बे पासे डा गाने जो आवाज हलंदो पियो आ। पाक नबी मुझो मोहम्मद तो फरमाए रत जा ढुक पी जाए पर गाने जो आवाज न बुध जाए। चाजे करे जेकरे तमा सा रत पींदा दे नजर कजा उलमा वजाहत कया त तबियत खराब थी बोनी, पर गाने बदलना ईमान बर्बाद थी विनो। ईमान वयो त बेईमान थी करे मरनो, बेईमान थी करे मरियो त बई जहान हलिया विना। हिते त हर के जी दावा मां मोहम्मद के मनण वारो, मां नबी जे सुन्नत करण वारो। पर पाक नबी मुझो मोहम्मद तो फरमाए खालिफुल यहूद वन नसारा। नबी से फरमायो यहूद नसारन जी मुखालफत कयो, मां मोहम्मद जी दाढ़ीअ खे वधायो। अब ये कंहिंजी सुन्नत आ, वो सच बुधायो असां के त वो दाढ़ी वारो कोन थोड़े नी बा। हां साईं मुफ्ती पवार रहमतुल्लाह अलैह शिकारपुर वारा वडा जेके वडा वेठा उन्हनि ॿुधो हूंदो साईं। पोइ ठुल में साईं तकरीर कई दाढ़ीअ जे बारे में। हिकिड़ो हमराह थियो चए साईं मां दाढ़ी त छॾियां पर माण्हू ने भागा मुला था चवनि। ॻाल्हि सम्झो बा। पोइ साईं सां गॾु हो बंगुलाणनि जो चङो मुड़ुसु अयूब साहब रहमतुल्लाह अलैह फोत थी वियो आहे। वॾो माना सुठो माण्हू हो, खान हो पंहिंजे क़ौम जो। पोइ हुनखे साईं सॾु कयो चए खान साईं तोखे घणा साल थी विया आहिनि जो सुन्नत छॾी थी? चए साईं मूंखे 5 साल थी विया आहिनि। चए सच ॿुधायो तव्हांखे कंहिं मुला चयो आहे? चए साईं मुंहं ते त कंहिं कोन चयो आहे, बाक़ी परपड़ कंहिं ख़तमु कढिया अलाह थो ॼाणे। पोइ साईं उनखे सम्झायो अबा ऐब नबीअ जी सुन्नत नाहे, ऐब सुञाई आहे। सच ॿुधायो जेकॾहिं को खान को मोतबर दाढ़ी छॾे को मुला चवंदो, पर जेकॾहिं ग़रीब हूंदो पोइ जातों ईंदी पियो मुला खे लुणंदा थे जो मुला सुञो आहे। कंदराए वास जलसे ते 15-20 ॼण साईं गुलाम मुस्तफा बुढ़े साहब जो प्रोग्राम हो कटोहरन में। पोइ रस्तो यादि भुली ड्राइवर मूंसां साॻो जो गदो आहे। पोइ पुछा के दफ़ा रस्तो त खिली कंदो आहे साईं नाराज़ न थी जाए, मुलनि ने धड़कन जो कोठो अॻिती थी। हाणे तव्हां मुलनि जो ॾोह कहिड़ो आहे बा? मावाज़न में चवंदा नबीअ जी सुन्नत बुराई खो रोकींदी आहे। तालिबन में क्रिकेट जो ॾमरो अथव, तालिबन में बि असां पढ़ंदा हुआसीं। पोइ पाकिस्तान ऐं इंडिया जी मैच हुजे पोइ छोरा लिकी करे थर्मल विया होटल ते। साईं अब्दुल कदीर लगारी साहब उस्तादुल हदीस आहे, साईं ने के फोन कसे फलाणे होटल ते तव्हांजा कुल छोरा क्रिकेट ॾिना। साईं खे पुरानी फटपटी हूंदी, शबर ते चांहि पिया पियो। मां जे सराज वेहो त हलूं कम सां, बसि ख़ैर त आहे। जे छोरा विया आहिनि होटल ते ॾिसो पियो आहे। वियासीं त कुल छोरा बुट ई वेठा। साईं सभिनि सां हथ मिलायो, अबा चांहि पीती अथव? हाणे चोरनि को चांहि त पर सुस्ती हुई चढ़ी। हा वाह वो तो साईं हथ मिलायो, चांहि त हुनखे वणी कोन। छोरा उथरी आओ कयूं मदरसे इशा जो चइबो मानी पिया कयूं। साईं चइबा जेके राति कल्ह जेके छोरा क्रिकेट ते विया हा, ॿिए ॾींहं ते पुछा के सभु थी बियो। छोरनि चयो कल्ह त टारो थी वियो जो त रहम कोन्हे। साईं चइबा सच ॿुधायो मार तव्हां तो मां फाड़े निभागो गुट छो हईंव? चइसे हया पियो जे ॾाढी सां टीवी ते वेठा ॿी ॻाल्हि कहिड़ी। पतो पियो त नबीअ जी सुन्नत बेहयाई खां बुछड़ाईअ खां अॼु आद कयो इंशाअल्लाह हुजूर जे सुन्नत खे माफ़। जमाल भी मुझे मोहम्मद में आ, कमाल भी मुझे मोहम्मद में आ, त सखावत भी मुझे मोहम्मद करीम में आ। चओ न सुभान अल्लाह। हिकिड़ो मर्दवा हातिम ताई जो पोटो आ, इमाम हुसैन ॾे आयो आ। हुसैन तुंहिंजे नाने मोहम्मद खां मुंहिंजो ॾाढो हातिम ताई सखावत में मथे आ। छो त वक़्त जो हातिम भी हातिम आ। नज़र कया इमाम हुसैन साईं तो फरमाए दावा न कर दलील दे। हातिम ताई जो पोटो चवंदो पियो आ मुंहिंजो ॾाढो हातिम ताई तुंहिंजे नाने मोहम्मद खां सखावत में मथे आ। जे दावा न कर दलील ॾे। हातिम ताई जो पोटो चवंदो पियो आ जेको मुंहिंजे ॾाढे हातिम जो बंगलो आ तंहिंखे 10 दरवाज़ा हा।
फ़कीर हिकिड़ो मर्दवा पेरे दर ईंदो आ वरी बे दर ईंदो आ ख़ाली न वींदो आ सादा फ़कीर पिया ख़ैर वठंदा आहिनि एतिरो त मुंहिंजो ॾाढो हातिम ताईं सखी आहे इमाम हुसैन तो फरमाए तड़ न कर तकड़ न कर ढर कर मुंहिंजो नानो मोहम्मद मथे आ तुंहिंजे ॾाॾे जो जेको बंगलो आ तंहिंखे 10 दरवाज़ा मुंहिंजे नाने मोहम्मद जो घर त सादो आ घर त झूपड़ी जो आ दर बि हिकु आ जेको हिकिड़ो मर्तबा ख़ैर वठी करे वींदो आ ॿिए जे दरवाज़े ते वञण जी ज़रूरत ई न पवंदी आ ॿिन्ही जहाननि में अॾिजी वेंदो आ पतो पयो त जमाल भी मुझे मोहम्मद में आ कमाल भी मुझे मोहम्मद में आ नवाज भी मुझे मोहम्मद में आ चओ न सुभान अल्लाह इमाम हसन हुसैन उहे बचा गाल खुली पया त झलकी ॾिनियूं वञा इमाम हसन हुसैन खिलंदा हा त मोहम्मद ठरंदो हो चओ न सुभान अल्लाह हिकिड़ो मर्तबा इमाम लंबिया अचानक अम्मा फातिमा जे दर आया त मुस्तफा करीम जी न्याणी अम्मा फातिमा मुरकंदी पई आ पाक नबी मुझे मोहम्मद तो फरमाए पुट खिलंदी पई आ आका सामो त निहारियो मुझे मुस्तफा करीम नज़र जो ही जो फरमाई आ नज़र कजा इमाम हसन हुसैन नज़र कजा इमाम हुसैन साईं जात हुसैन साईं जे चेल में होया हुसैन साईं जात हसन साईं जे चेल में होया पाक नबी मुझे मोहम्मद तो फरमाए ए पुट हसन होशियारी कजा हुसैन मारे न वने अम्मा फातिमा मुर्गी भैया अब्बा कुर्बान वन्ना हसन भी तो मोहम्मद जो बच्चो आ हुसैन भी तो मोहम्मद जो बच्चो आ पर तमाजे गाल मां मालूम थींदो पियो आ त हुसैन हाराए हसन खटे पाक नबी मुझे मोहम्मद तो फरमाए ए पुट फातिमा ताड़े तो सुभान अल्लाह पाक नबी मुझे मोहम्मद तो फरमाए पुट फातिमा वडो गेरा अब्बा वडो त हसन मुझे मोहम्मद तो फरमाए पुट जके नंढो बा वडे के मारे या तोखी न थी पोनी जेको मां मोहम्मद ॾिसंदो पियो आ पुट फातिमा तू कोन ॾिसंदी पई आ जिब्रील भी खड़ो आ जिब्रील हुसैन जे हक में आ तुझो बाबू मोहम्मद हसन जे हक में आ चओ न सुभान अल्लाह ये बच्चा खिलंदा मुझो मोहम्मद ठरंदो मां बादर में चवंदो आ अबू बकर में कमाल पैदा थियो आ सदको मुझे मोहम्मद जो आ कमाल मुझे मोहम्मद जो आ उमर में कमाल पैदा थियो आ कमाल मुझे मोहम्मद जो आ उस्मान में कमाल पैदा थियो आ कमाल मुझे मोहम्मद जो आ हजरत उमर चओ न सुभान अल्लाह मां हीअं चवंदो आ उमर वा त उमर आ न त मौत आ हजरत उमर साईं मनसबे खिलाफत वेठो आ हिकड़ी माई कुराड़ी आई उमर क़यामत जो दिहाड़ो थींदो तुझो गरेबान होंदो मुझो हथ होंदो उमर तो फरमाए अम्मा गाल त ॿुधा उमर अदल न करे त पोइ मयारा ॾे अम्मा कुराड़ी चवंदी पई उमर तुंहिंजे हुकूमत मां तेल फुर थी वियो आ कहीं फुरियो आ जे उमर न इंसान फुरियो आ न जिन फुरियो आ तेल मां ज़मीन फुरियो आ तो उमर मुर्गी पियो अम्मा घबराए न उमर इंसान को त बदला वठंदो आ पर उमर ज़मीन को भी बदला वठण ॼाणींदो आ ॾाढे तो सुभान अल्लाह कीअं वरा तोखो ज़मीन तेल फुरकियो आ कुराड़ी अम्मा थी चए ए उमर मां दुकान तो तेल वठी करे थाबड़जी पयम शीशी टुटी पई तेल ज़मीन ते हारजी वियो ज़मीन तेल खे ॻिही वई उमर तो फरमाए अम्मा घबराए न उमर खत जा जुमला लिखिया हज़रत उमर तो फरमाए अम्मा जे ज़मीन जे टुकड़े जे मथां तुंहिंजो तेल हारजी पियो आ उमर जे हथन वारो खत सटण तुंहिंजो कम आ ज़मीन खे ज़रूरत ई नाहे जो तुंहिंजो तेल न कढे वाक़ियो आहे बिल्कुल त उहा कुराड़ी हली पई उमर तो फरमाए अम्मा पक न थी छा बेतुल माल मां शीशी खयूं ॾाढे जो सुभान अल्लाह हज़रत उमर साईं जे हथन वारो खत अम्मा कुराड़ी उन ज़मीन जे टुकड़े ते रखिया अल्लाहु अकबर कबीरा त तेल खे ज़मीन मथे ओगाशे आई अम्मा उहा बुक भरींदी उन शीशी में विझंदी वई जॾहिं शीशी वई भरजी त कुराड़ी पंहिंजो पाण खे चए पई ख़्याल कजां पंहिंजे हक़ खां ज़्यादा न खणजां उमर जो दौर थी ॾाढे जो सुभान अल्लाह एड़ा उमर जहिड़ा जवान मोहम्मद पैदा कया कमाल तो मुस्तफ़ा जो अॼु अद कयो नबी सां मोहब्बत थींदी जमाल भी मोहम्मद में आ कमाल भी मोहम्मद में आ त नवाल भी महवादन में चौदो आ हिकड़ा अल्लाह जा हक़ दे हिकड़ा कुरान जा हक़ दे उस्ताद जा हक़ दे मुर्शिद जा हक़ दे रसूल जा भी उम्मत जे मथा हक़ थे मोहब्बत नबी जो हक़ आ अदब इन एकड़ी जगह ते मां कढ़ियासी न पांजे इलाके में वायस थे पोकड़ो माके दोस्त चेबो तवा देवबंदी रोकींदा त या मोहम्मद जी तख्ती मस्जिद में न हणो जो रोकींदा चेबो यो अदब पो मां उनके मिसाल दिनो असा जो मुर्शिद साईं अब्दुल समद हाले जी वारो मां चवा ए अब्दुल समद हेडे आ यो अदब या बेअदबी गालायो यार अदब या बेअदबी बा या बेअदबी आ छो त या मोहम्मद तमा कुरान जो मुताला कयो अल्लाह पाक पांजे मोहम्मद की या सा न सडियो आ मिठड़न लकबन सा मोहम्मद के अल्लाह कुरान में सडियो आ ॾाढे त जो सुभान अल्लाह
तो मां वादन में चवंदो आहे जॾहिं तव्हांखे अदब सिखणो आहे त सहाबा खां सिखो, अदब सिखणो आहे त तव्हांखे उलमा देवबंद खां सिखो। मौलाना मोहम्मद कासिम नानोतवी रहमतुल्लाह अलैह पाक नबी मुस्तफा करीम जे मक्के मदीने वया, जेतिरा ॾींहं रहिया त साईं पेरनि में जुती न पाती। के चवण वारे जो छाजे करे साईं? साईं फरमायो मक्के मदीने जी उहा पाक धरती आहे जिते मुंहिंजो मोहम्मद घुमियो आहे। ॾाढियां त सुभान अल्लाह, उन धरतीअ ते मां चोपल कीअं पायां जिते मुंहिंजो मोहम्मद घुमियो आहे। हिकड़ा चवन था त देवबंदी अदब खां खाली हिन, पोइ साईं वॾा बेर वारा रहमतुल्लाह अलैह मिसाल ॾींदा मोहब्बत में, जहिड़ो न सभु पाण में ॿाहिरां। पोइ साईं मिसाल ॾींदा, अबा हिकिड़ो फ़कीर हूंदो, पोइ पिनी पिनी के चौक ते गोदड़ी लाहे अटे जी त मां फलाणे होटल तो चांहि पीजां। पोइ वरी न कोई पहाका ॿुधा हूंदव त बकरो बि गॾु हूंदोसि, भोलो बि हो जो वञे चांहि पीअण, भोलो जो निभागो थिए त अटो खाई तबाह करे। आखिरी जेका लप बचे त खणी वरी बकरे जे चपन ते हणी छॾे। हो जो अचे त लठ खणी बकरे जा पासा सेके वजे, मां पिनी हॾा चिबा दिया ने भागा अटो हड़ खाधी। कुछ ॾींहं गुज़रिया त भोलो वञे पियो, सुजंदो बकरो वञे पियो, डरंदो हुन तो भेड़ा अटो भी खाए निभागो बकरो थो डरंदो भी तो ने मामलो कहिड़ो लिकी करे टीयो वते ॾिसे त भेड़ा मारे अटे के बरो तरे तो भोलो हाली तो नको पुराना नवा बदलावत आई। वो साईं फरमाइंदा वॾा बेर वारा रहमतुल्लाह अलैह त जेके चवंदा त देवबंदी नबी जे अदब खां खाली आहिनि, हालांकि गुस्ताखी वारी बू इन्हनि में आ। इहा आखिरी लपा असांजे चेहरे ते मलनि था उलमा देवबंद नबी जे अदब जा पेकर। आज जो इंशाअल्लाह इन नबी सां मोहब्बत थींदी। गालिबन सूरह तौबा में अल्लाह से फरमादो जेके मुझे मोहम्मद जान का ज्यादा प्यारो नाए, अब्बे का ज्यादा प्यारो नाए, अम्मा का ज्यादा प्यारो नाए, फरमाए फतर रब्बसू पोमा अल्लाह जे अजाब जो इंतजार। ए मींह में केडी तकलीफ आई पर पो भी हराम जो कौम सुधरी पई। सांगे न हेठे न मींह में जलसो रखियो। मां जो भाई हेडो मींह कीअं जो साईं गुलाम अल्लाह साहब के दाद हुजे, रस्ते में साईं जी गाड़ी खराब थी पए जो मां मोटा आयो पर मांखे न छॾियो चयो साईं तव्हां हलो। पटको कपड़ा पानी दिया पर मां भी पोतड़ो बधी कुरान पढ़ियो। वो एकड़ो हमरा आयो चए अबाई साहब मसलो यो आ एडो मींह तबाही थी वया, दुआऊं घुरी घुरी थकजी पाऊं, अल्लाह त बुधे ही कोन तो, कुरान ॾेखायो रब त कुरान के भी कोन तो। हालांकि कुफरिया जुमला थव। पो मां के मिसाल नो अल्लाह जो नबी हजरत मूसा उम्मत के गडे मैदान में बीठो आ, हथ तो खणे अल्लाह पानी जी जरूरत आ। रब फरमायो एक गुनहगार जे करे मां रब पानी बंद कयो तो मां सच बुधायो तमा सा अच्छा दुराऊं। हां जी गुनाहन में धारो वारो वादो नाए। मौलाना गंगोही रहमतुल्लाह अलैह फरमाइंदा हा अच्छा उजरा थी करे अल्लाह को घुरंदो न अल्लाह मोहम्मद जो उम्मत के रुसवा न कंदो। मौलाना गंगोही रहमतुल्लाह अलैह तिरमिज़ी जो सबक भी पढ़ाए पंहिंजे मदरसे में। हिकिड़ी ॿाहिरों माई आई चे मौलाना गंगोही तूं आ? चे मां आहियां। चे मां तावीज़ तोखां वठण आई आहियां। अगला बुज़ुर्ग तावीज़नि जे ख़िलाफ़ हूंदा। साईं फरमाए अम्मा मां हदीस क़ुरान पंहिंजे उस्ताद खां पढ़ियो आहे, तावीज़ मां लिखंदो ई कोन्हे। माई चयो न तुंहिंजी विलायत बुज़ुर्गी जग में मशहूर आहे, मां तोॾे तावीज़ लाइ अॼुकल्ह छो त माइनि में तावीज़नि जो ॾमरो घणो अथव। नाड़ी वियासीं वाइस ते मौलाना अब्दुल करीम चौहाणो सां कठे। पोइ जंहिं जलसे ते घुरायो चयोसीं अम्मा कुराड़िया ज़िद कयूं वेठी आहे त हिन मौलनि खां तावीज़ वठंदुमि। हाँ मौलाना चौहान साहब लिखंदो आहे थोरा घणा। उहो वियो वाइद ते मां वेठो मानी खाई कुराड़ी आई चए मौलवी साहब मूंखे तावीज़ खपे। मुंहिंजो अम्मा छा चयो ॿकरी टेम ते नथी मिड़े ने भागी। मां चयो मां तावीज़ लिखंदो ई कोन्हे। जे बाक़ी मुला छा जो थियो माना जेके तावीज़ नथो हुजे त उहो मौलवी कोन्हे। त गंगोही रहमतुल्लाह अलैह फरमाया अम्मा मां तावीज़ कोन लिखंदो आहियां। माई ज़िद कयो चे भला अम्मा तावीज़ छा जो ॼाए? चे मौलवी साहब मां फणी थी ॼां वारनि खे सीध ठाहियां सिधी थी निभागी फिडी थी थी वञे। त गंगोही रहमतुल्लाह अलैह खिली वियो अम्मा हिकु त लिखंदो न आहियां पर तो वारो कमु मूंखां ॾुखियो। पर माई अची ज़िद कई हो रब हिकिड़ो वली हो साम्हूं जो निहारे पेन पनो पियो साईं खणी करे इहा आयत लिखी इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिना सिरातल मुस्तक़ीम। अम्मा जॾहिं सींद कढे न इन पने खे वेढ़े विच सींद ते रखी ईअं चवजां अल्लाह मां बानी बि तुंहिंजी आहियां, अल्लाह मां बानी बि तुंहिंजी आहियां, ख़ासि इबादत तुंहिंजी कंदी आहियां। मुंहिंजा रब हे मथे वारो बनो बणायां त सिधो पई पर फिरी पियो वञे इन बने खे सिधे बनाइण वारे ज़ात बि तो रब जी आहे। गंगोही रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा हफ़्ते खां बाद माई आई चए साईं अहिड़ो त तो वारे तावीज़ असर कयो आहे जो मां वारी सींद ड्रही वई। त पंहिंजे शागिर्दनि खे चई मां वारे तावीज़ में असर केॾो काॾों आयो। हालांकि हुया त मज़ाई जुमला पर वक़्त जो वली हो उन इहे जो कलमात चया त अल्लाह उन जा इहे बि रद न फरमाया।
अजो अहद कयो त इंशाअल्लाह उन हिक रब खां घुरबो अजो अहद कयो पंहिंजे बच्चन खे क़ुरान वारी तालीम ॾेवाई बि ऐं निमाज़ जी पाबंदी थींदी अबा निमाज़ को सवा चाढ़ो ई कोन्हे असां वरी ऊंधा मिसाल ॾींदा मुल्ला निमाज़ ते नथी बाबा अघ ई त पाउ न त मणनि खे मोट इन जी इहा माना न आहे कर नेकिन जा मण मतां को पाउ अॻिजी पए अब अलमद में आयतूं घड़ियूं आहिनि 7 आसमान घणा आहिनि 7 साईं अब्दुल करीम कुरैशी रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा जॾहिं निमाज़ी निमाज़ में अलहमद पूरो कंदो आहे 7 आसमान क्रॉस करे अल्लाह जे कुर्ब में वेंदो आहे उहा निमाज़ अथव अजो अहद कयो पंहिंजे बच्चन खे क़ुरान वारी तालीम ॾेवाए बि निमाज़ जी पाबंदी थींदी इन शइ ते अमल थियो त तव्हां असांजो जलसो सजायो आहे मुंहिंजी हाज़िरी तव्हां दोस्तनि जी तशरीफ़ आवरी दोस्तनि जो जानी माली तावन अल्लाह तबारक व तआला पंहिंजे बारगाह इलाही जे अंदरि मंज़ूर ऐं मक़बूल फरमाए मोरनि जहिड़ा मोर वया मीर मरी जवाननि जे जाइ ते वेठा चिबड़ चढ़ी अन ॾींदा हा उथंदे से सला विया त सड़ी हक़ नाहे हक़ीक़त में विया हाकिम बि त खरी सिराज उहे थींदा बरी जंहिं सजदा कया सुबहान जा काह मां कमद न थे थोड़े गुड़ीअ चाढ़े गर अक मां अंब न थे थोड़े फुटीअ झले फर पराओ पंहिंजो न थे थोड़े लुटे ॾेस घर पीर मां परवर न थे हुज केॾो बि ताक़तवर भेट जो घोट लतीफ़ चई थोड़े हलियो वञे सर तबे साथ ॾिबो सच जो वमा अलैना इल्लल बलाग।